परेले जी मां मेहमानी कंदुस। मीर आई तो पुराणो खिलाड़ी रज़ा तुझी दुआ घुर्जे ताकि मां वञा वो लाल ही ना है जड़ियो जेको मीर जे मथा भी है ई परेल वेचारो छा बीहंदो मीर जे मथा परेल के त खंग जी टोकरा मीर जो धक साधो एक ही धक सा जेकॾहिं 16 ॾींहं घट ते सिधो न पियो हुजे मुंहिंजो नालो बि मीर खान न आहे। चार्ज सी सुनी जी बाबा हमारा चार्ज अंदर खंडे वरी कड़ो नओं फॾो खड़ो कयो थी तू वेही घर जी कर मूंखे छॾे त मां छा थो कयां छा नथो कयां। भले वॾो मुड़ुसु माण्हू थी वियो आहे अड़े दुआ कर त खैरां जे सिर ॾे खैर हुजे न त माण्हू हीअं घोटे छॾींदई। मां बि चवां त मुल्क सॼो तुंहिंजे आसरे पियो हले। अड़े हेॾे घणा चकर चोरा आया अथई पादरनि हणण जे लाइ इहो शुकुर कर जो मां हुननि खे हथ जोड़े मोटाईंदी आहियां न त ईअं जॻां भञी हिते टुडो मंडो करे विहारे वञनि या मैं टार्च छुटो मूंखे ॾे मां ये कोन मोड़ंदी। अड़े हेॾे हेॾे काॾे इहो भॼ भॼाइण लाती थी पाणीअ ते थो वञा। हा ॻाल्हि कर सुभाणे वरी पेरा भेटा आहे छा छो तुंहिंजो कमु इहे कम छॾे छो नथो ॾे मुंहिंजी मर्ज़ी जेसीं ताईं पंहिंजूं टंगूं न भञराईंदे कोन मुड़ंदे। तंहिंजे घरां कोन थो खावां जो टंगू भञंदा। अड़े नाहक कंहिंजे मथां बीही रहंदे त उहे छॾे ॾींदई छा मां चवां थी छॾे ॾे हिन कम खे असांजो ॿनीअ ॿारे में गुज़ारो थिए थो। अरे घणी तकरीर न कर माने रखी छॾजांइ मां मोटी थो अचां। अलाह ख़ैर कंदई बाक़ी जेके कम अथई न त हिक न हिक ॾींहुं टंगूं पंहिंजूं ज़रूरु भञराईंदे मानी रखी छॾजांइ। अलाए कहिड़ो टाको हणी उहो बि वियो विसरी। अजर जीअं दा उथ त हलूं वरी जी सार लॻिजो। हलो अदा पर परेल ॿाहिरि मुश्किल हथ जी जे परेल ॿाहिरि हथ न आयो न त पोइ पोएं पर दर टपी हलंदासूं जेसीं परेल जी पुठीअ ते पेरनि जा निशान न ठाहींदासूं तेसीं परेल खे ख़बर कीअं पवंदी त जवाननि जे पेरनि जा निशान कीअं ठहंदा आहिनि। अदा मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त तूं घर में वेह बाक़ी परेल लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। हलूं अदा। हा जेसीं गॾह खे चांड्रह में न जोड़बो इहो गॾह सिधो न थींदो। हल
बुधा तेरा बेटे कंदे हाँ मीरा ओबा मुझे अबंदर तो भर गई मुझे माफ कर सुभाणे जे पेर सुञातई न त तुंहिंजे घर में गिड़ी जेको तुंहिंजो हशर कंदासीं उहो खुदा थो ॼाणे मीरा मत मुझे तो मुझे माफ कर अञा त तुंहिंजी असां खल ई न हिलाती मुंहिंजो पेर सुञाणी हाँ मीर जो पेर सुञाणी हा ॾिस ॾिस गौर सां ॾिस ही अथई मुंहिंजो पेर ॾिस सुञाण जहिड़े तेड़े जे वस जी ॻाल्हि न आहे जेको मीर जो पेर सुञाणे तूं मुंहिंजो पेर सुञाणींदे मेरे खुदा के मन मुझे माफ कर बस बस हिकु लफ़्ज़ अॻिते न तूं मीर जे पेर जी पेरा भेटी कंदे हाँ तूं मूंखे सभिनि जे अॻियां वाखो कंदे तो सोचो इहो कीअं ओबा मुझे न मारो मुझे पीड़ा दे तो मगे अरे अरे माता हजे पेरे तो अरे मुझे लगा वचन माफ कन्न खोले बुद्धि छॾ अॼु तोखे जीअरो इन करे छॾियाई थो त आईंदा अहिड़ी जुरत न कजाए जे बि अहिड़ी जुरत कई त तुंहिंजो लाश कुतनि खे ॾेई छॾींदोसांइ छा थो चई खानू सुबुह थियण खां अॻु इहे नेरनि काफ़ी अथसि न मुड़ियो त काॾे विधो पोइ मां झांदो बि कराए छॾींदासीं उथ हाणे टर 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 हिन फस्ट जॾहिं साच हल हल जॾहिं हाणे अचे अधु राति तेसीं त इहे तारा पटिया पिया हुजनि दर में अखियूं अटकायूं वेठा हुजऊं न पाण खे को आराम अथसि न असांखे ई सुकून करणु ॾिनई केरु चएसि अरे या हुसे अरे खैरा जे सिर जो खैर हुजे अरे खैर त आहे परेल हाँ अरे खेरा 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 हाय 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 ये हालत कहे कही थी अरे वाटर जी कंदी है ना तुर्की पे से पैर मुड़ी पे ओ है तिरकण सां तू बिन्ही जंगन को छो थो पियो मटकाए बाबा बच्चा तो थी वियो आहे न ओ अम्मा बचावा तू के माने भोर दे ये माने आज के पुलिस वाला सारा जो आवन ये कोन वीदा ओए से थी जगह मथे करे ई थो सके ओ मथे त करे छा थी अरे चुप यकी आनिया या ने लारी असा जे यो ता तो ही लगे पंजी लगे बड़ जी पोई ते अरे पिट चई त जेकर पलाव खणी पर पो हाणे छा कजे ओचते में अड़ियासे अरे हेडी हालत थी थई तू सदाई माके दुश्मन समझू बैठो आ मां इन्हे करे झलींदी आहे पर जो खणी मुड़े चुप बढ़िया ए मुझे सिर जी त हचा पई थी यार पवई रंगो दी पिटी घरों निकल सब को असा की बस पिटी को लायूं वेठियां थी तो सठारे छदियो हां अंदर ठारियो अरे बस अल्लाह जगो थाई मोआ ना मुड़ जाए बाह जाए लट के ये मेल न थींदी छो न थींदी तारीख़ पोइते रखो सिर्फ तुंहिंजे करे तारीख़ न मटाईंदासीं मेल थींदी ऐं अॼु ई थींदी
अस्सलाम वालेकुम रईस। वालेकुम अस्सलाम मीर खान। रईस जो खैर। मीर खान ता पेरा भेटला न आयो। अगा कोन था वञो रईस, बीहो मेल ॾिसूं पोइ गॾिजी था हलूं। पर मां मेल ॾिसण न आयो। रईस वरियल बि हिते आ त मां बि हिते आ ऐं मूंखे यकीन आहे त पेरा बि महफ़ूज़ हूंदा। महिरबानी करे असांखे मेल ॾिसण ॾियो, मां अचां थो। ठीकु आहे, मेल ॾिसी पोइ अचो। बेफ़िक्र रहो रईस, वीर एतिरो वयल बि कोन्हे जो मैदान छॾे भॼी वञे। मां पहुची वेंदुसि पेरा बेटी ते। हाँ मूसा खान, हाणे त ख़ुशि आहीं न? हिन साल जी पग तुंहिंजे डांद खे ई मिली आहे। मीर खान ईअं सम्झ त इहा पग मुंहिंजे डांद मथां न, मूं मथां तोई रखी आहे। त मूसा खान, हिन पग जो भरम रखजांइ। पग जी ख़ातिर मीर खान सिर ॾेई सघे थो, इहो ज़हन में ज़रूर रखजांइ। परेल नजर कोन थो अचे। अचे तो वियो अथसि कमदार वठण। कमदार रात जो पानी जे वारे ते तिरकण लगी पई ही, यार पैर मुड़ी तिरकण। अरे मार पैसा लाए के रावा तो खोले जो तिरकण लगी पई ही ना। माना तो रात पानी दे वियो, तो सौदो चले तो रात जो नली तो कर पानी दे। एकड़ो अंधो मथा रखा बूट हम सिद्धो दियल रात में करती नहीं काजी बंदो। हल हल ऐसा बाराणियूं ॻाल्हियूं न कर, ॻाल्हि पथरी थी वेंदी। मां चोर न आहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम परू खन्या वारो
बाहर ले हा कमदार पहिरियों ॾियूं था चलो ॾियो पहिरियां पहिरें वारी खे चओ परुअ खे त मूं परते करे मुंह पर कर परो अचो ॿियो पहिरां बैठ पर सिद्धो मुंह कर पर ॻाल्हि ॿुध ये पेरा अथई हाणे पहिरियों ई कढी ॾे जे मखण मां वार कढबो आहे शाबस